दौर हो जे तो हर को जगह दे ना पोही तो बादशाह जी धी हुई का मामूली औरत नहीं तो के थोड़ो बुधाया तो बीबी शहर बानो केर हुई बीबी शहर बानो ईरान जे बादशाह जी धी हुई ईरान जे बादशाह जी बीबी शहर बानो धी हुई ऐं बीबी शहर बानो जेका सोने हुसैन से जी घरवारी थी बणजे तो के तफसील बुधाया तो इन बीबी शहर बानो जी माओ सिंधियाणी हुई छा हुई डाडा डाडा तो छा हुई सिंधियाणी अगे सिंध छड़ो कमू शहीद ते तो रही असा वरी सिंध ते मकरान ईरान त हुई असा जी सिंध ते मुल्तान टपी वई ए हाने छड़ो कमू शहीद ते सिंध आत भी नथा संभाले सघूं ना ए त खणी ता नसीबन वारा जो ता जा रोड एड़ा जो माण्हू गाड़ी के गियर पेरियो हणी जो निंड करे त वरी हिते जागे ही न थे गालायो बाबड़ो हाँ हवाई ने त खणी ता नसीबन वारा ता जी वडी का मथे पहुंचा मा समझा तो छड़ो मिस कॉल था दियो त ता वट सब कुछ कम थी तो वनी थी सके तो को एडो ताकतवर हुंदो आ न एक वेले जो दारे तो मुंडे न दारे अल्लाहु अकबर इन बीबी शहर बानो जी गाल कम जी थव गाल याद करण जड़ी थव बीबी शहर बानो जी अमड़ सिंधियाणिया पो मञणो पवंदो त सोने हुसैन जा साहुरा सिंधिया न अव ससु सिंधियाणी थी त मना साहुरा सिंधी थिया न पोजो इमाम हुसैन से के जेको पहिरे टी पुटड़ो जाओ इमाम ज़ैनुल आबिदीन उन में सिंधिन जो खून शामिल आहे कि न नाही इमाम ज़ैनुल आबिदीन के वरी जेको पुटड़ो जाओ इमाम बाकर सही उन इमाम बाकर में सिंधिन जो खून शामिल आहे कि न नाही इमाम बाकर के जेको वरी पुटड़ो जाओ इमाम जाफर सादिक से इमाम जा नाला तो खणा इमाम जाफर सादिक से इमाम जाफर सादिक से जे खून में सिंधिन जो खून शामिल आहे कि न नाही इमाम जाफर सादिक का जेके पोते थे इमाम अली तकी से में सिंधिन जो खून आहे कि न नाही इमाम अली नकी से में सिंधिन जो खून आहे कि न नाही इमाम मूसा काज़िम से में सिंधिन जो खून शामिल आहे कि न नाही इमाम अली रज़ा काज़िम से उन में सिंधिन जो खून शामिल आहे कि न नाही इमाम हसन अस्करी से ये सब इमाम जा नाला थियन जिनजी शुरात इमाम ज़ैनुल आबिदीन का थे थी पई इमाम ज़ैनुल आबिदीन जे उन खून ते हेठ नजर कंदे ते इमाम हसन अस्करी में भी सिंधिन जो खून शामिल आहे या ना है हलो सिंधी तुझा नसीब हलो सिंधी तुझा नसीब तुझा भाग जो तुझो खून सिंधियाणी अमर जी थन इमाम ज़ैनुल आबिदीन दातिया पर जेकर इन्हनि सिंध जे लक्षण जी ख़बर पवे त ॻाल्हाए न हवा सिंधिन जो मकाम भी आहे इज्जत भी आहे एहतराम भी आहे दुनिया सिंध जे तारीख़ के अलाए काथे सुञाणे थी पई पर जेकर सिंधिन जे लक्षण जी ख़बर पवे त ब मिसाल ॿुधाए छॾो घणा मिसाल न तो ॿुधाए अल्लाहु अकबर रब करीम शल तुझे मुझे हालत रहम फरमाए आमीन चोरन चो तो भित जे अंदर लुड़ो न था करे या वरी भित जे भरसा मिला चलो कच्ची पक्की गा न जाए बाकी परे को कला न तो वरी रोकण वाला एड़ी गाईंदा थी शद मद जी जाई हिक समझो था महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने उम्मत जे हाल दे नजर था कयूं त आका सैयद जे उम्मत जो हाल काथे पहुंची चुको उन जो एकड़ो मिसाल मां खैरपुर जो ॾींदो मां ॿियो मिसाल नवाब शाह जे धरतीअ जो ॾींदो मां हफ़्तो ॾह ॾींहं मिस गुज़रिया हूंदा
ओ बांबड़न जे गोठ जा मुसलमान खोड़ बांबड़ साहब भी नेट वीडियो हलाइनी था पिया खोड़ जोगी फकीर भी नेट वीडियो हलाइनी था इस्लामी फकीर भी खोड़ हलाइनी था पिया यार तवज्जा तकर दिल ते पत्थर रखी करे तो के माया गाल बुधाए रहियो आ इन उम्मत जा दर्द बुधाए रहियो आ इन उम्मत जा मांडू का सूरत तो सांगोरे रहियो आ खैरपुर जे धरती ते हफ्तो ॾाढीअ में सजा हूंदा हिकड़े ज़ालिम पंहिंजे घरवारीअ खे तलाक ॾेई छॾी छा ॾिनई एक शख्स पंहिंजे घरवारीअ खे तलाक ॾेई छॾी तलाक जो लफ़्ज़ निकतो आ त मां वाइज़न में हे भी लफ़्ज़ चवंदो रहंदो आ अब वे हेॾो ओ छोकरा छा आहे छोरा इन जी लाइट बंद कर छोरा मानी तो आए नहीं शोरम दे लागो हां हर्षे भैया न तो बने शोरन के मोकल कराए दे चो तो हलो ओडे ता नंढे ता वडे ता के मानी खाव वाली थोड़ा वाइस करो जे अरे छोरा मानी खाई दो वजे ना वाकई वाइस न थे तो निशान के दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि एडो शोरा बसर था करना चाचे जी लठ लफे जी त अढाइन कलाक अॻ में लहणो न ॾींदो मां आहे त विच ॿेड़ीअ में बाधा हा चाचो चवे तो बाबा 2.5 कलाक मां समझा चाचे के पाण सुबह ताईं निंड नहीं करनी ये न पर चाचे बावल के भी एकड़ो डस को ॾियांसि तो वाइज़ खां पोइ अॻ में न ये न याद आहे खैरपुर जे धरती ते एकड़ो मां मिसाल तो ॾियां ज़ुल्म जी इंतिहा थी वई आहे अल्लाह शल रहम करे रब करीम शल बाज करे यार असां रहम जे लाइ कुनायो बाज जे लाइ कुनायो हिकड़े ज़ालिम पंहिंजे घरवारीअ खे तलाक ॾिनी तलाक जो लफ़्ज़ निकतो आ त मां ॿ टे जुमला इन लिहाज़ सां भी चई वञा मां अर्ज़ु कंदो रहंदो आ ओ नौजवान तव्हां खे कहिड़ी ख़बर तव्हां त हिक ई धक में तलवार हणी छॾी तव्हां त चयो घरवारीअ खे 3 तलाकूं थी तव्हां त चयो तलाक थी हिन त हिक सेकंड में फ़ैसिलो करे छॾियो हिन खे कहिड़ी ख़बर है न्याणीअ जे लाइ ग़रीब पीउ माउ ॾाज कीअं गॾु कयो आहे कहिड़ी ख़बर हिनखे कहिड़ी ख़बर न ग़रीब पीउ माउ जे अबे जे वेचारे जी ताक़त जी हीअ पोज़ीशन आहे शाम जे टाइम ते वेचारे 500 रुपया कमाया खीसे में 500 रुपया मौजूद हाणे ज़हन में सोचे तो पियो राति नंढड़ो बीमार हो सॼी राति निंड कोन कई है खीसे में 500 पर रात नड़े जे बुखार दे हमरा जी ज़हन ऐं दिल बिठिया त मुझे नड़े रात निंड न कई हमरा के 500 रुपया खीसे में न पर ज़हन में आ मुझी नंढड़ीअ के भी रात ॾाढी खंघ हुई सर्दीअ जी रात 12-13 कलाक न को नंढड़े निंड कई हुई न को मुझी नंढड़ीअ निंड कई हुई हे तन्या सुम्ही पियो हूंदो पर सियारे जी ढिघी रात घरवारीअ ओजागा कया हूंदा ये तो कावड़ जी सुनी पदो सजो डी कमाया तो रात जी घड़ी खन भी 12 निंड न था कर जन अम्मा बचरन जे करे भी परेशान हुंदी आ मुड़स जा भी प्या धड़का सहंदी आ पर पो भी लोडड़ा भी मथो इंदस सियारे जी रात जा वरी पो भी उन के एकड़े कश में एकड़े पासे नो पुटड़ो हुंदो बीमार बे पासे नो न्याणी हुंदी अम्मा तंग न थी
अम्मा वेचारी तंग छो थींदी जंहिं पंहिंजे उन पुटड़े पंहिंजे न्याणीअ खे 9 महीना पेट में सांडियो आहे हमरा वेचारो मिस्कीन ग़रीब आहे वो 500 रुपया दिहाड़ी कमाइण वारो आहे खीसे में 500 वन पुट जे बीमारीअ जो बि ख्याल आहे न्याणीअ जे बीमारीअ जो बि ख्याल आहे हेॾे सख़्त सर्दीअ जी मौसम आहे वेचारो सोचे थो पियो मुंहिंजे पुट जे लाइ बि जर्सी कोन्हे मुंहिंजे न्याणीअ जे लाइ बि लोई कोन्हे मुंहिंजे बचड़नि जे लाइ जोराबा कोन्हनि जैकेटियूं कोन्हनि हेॾे सर्दीअ जी बि वेचारे खे गिणती आहे वरी सोचे थो मुंहिंजे फलाणे माइट जो विहांउ आहे पेर बि पाइणो आहे घर बि ॾियणो आहे पाण खे बि पेर पाइणो आहे घर वारा बि पेर ॾींदा मूंखे बि बिरादरी सॼो भरणो आहे हाणे खीसे में पैसा 500 रुपया होॾे पावत जी बि गिणती आहे बीमारीअ जी बि गिणती आहे सर्दीअ जी बि गिणती आहे हेॾे वरी वेचारी न्याणी बि जवान आहे अबो सोचींदो न्याणीअ जे लाइ 12 हज़ारनि जा मूंखे थांवा बि वठिणा खीसे में तयार रखे 500 रुपया अबो वेचारो सोचींदो ईंदो न्याणीअ जे लाइ मूंखे 10-15 हज़ारनि जा लटड़ा बि वठिणा न्याणीअ जे लाइ मूंखे 10-12 हज़ारनि वारो कबट बि वठिणो आहे 8-10 हज़ारनि वारी पेटी बि वठिणी आहे अल्लाहु अकबर अम्मा वेचारी बि चवंदी मां छेली पालीअ में हाणे उहा बकरी वॾी थी आहे बकरी खपाए करे मां न्याणीअ जे लाइ सोन वठां अम्मा वेचारीअ वीसी बि विधी हूंदी अबे ग़रीब वीसी बि विधी हूंदी हाणे न्याणीअ जी हिननि खे केॾी गिणती हूंदी हुन ज़ालिम ते हिक धक सां 3 तलाकूं ॾेई छॾियूं हिकु धकु हणी करे तलवार सां हुन धकनि तो लाहे छॾियो हिनखे कहिड़ी ख़बर 18 साल हुन न्याणीअ सां पीउ माउ कीअं निभायो आहे नके केड़ी खबर त 18 सालन में न्याणीअ जे लाइ पीउ माउ छा न सठो अबो वेचारो पंहिंजे लटनि जी परेशानीअ में न हूंदो अम्मा वेचारी पई पुराणे लटड़नि में गुज़ारींदी अम्मा वेचारी पई पुराणे लटड़नि में गुज़ारींदी अबो वेचारो पुराणे लटड़नि में गुज़ारींदो पर गणती बच्चन जी हूंदी गणती पुटड़नि जी हूंदी गणती न्याणियुनि जी हूंदी अल्लाहु अकबर ओ नौजवानो यार याद रखजाए अॼु जेकॾहिं पंहिंजे पीउ खे फ़क़त ख़ुशि करण जे लाइ नाजायज़ माउ खे फ़क़त ख़ुशि करण जे लाइ अहिड़ी वॾी ॻाल्हि बि कोन ही मसइलो बि कोन हो अॼु त इहा सूरत हाल असांजे नौजवाननि जी लॻी पई आहे स्त्रीअ में लटो सड़ी पियो त ज़ाल खे 3 तलाकूं चांहि में खंडु विसरी वई त ज़ाल खे 3 तलाकूं ॿोड़ में लूणु मिर्च वधीक पइजी वियो त ज़ाल खे 3 तलाकूं ओ बे अम्मा जे चवण ते नाजाइज़ हलण वारा यादि रखजांइ ओ वॾड़ा मां तोखे बि ॿुधाइण आयो आहे अल्लाहु अकबर या जिन अकलनि ते आवाज़ वञे मां उन्हनि समूरनि खे ॿुधाइण आयो आहे अॼु ॿियनि जे बचनि खे तलाकूं ॾियाराईंदव सुभाणे पंहिंजे बचनि में बि इहे ॻाल्हियूं ॾिसणियूं पवंदव ओ चाचा अॼु जेकॾहिं पराई न्याणीअ जो सॼणो न थिए न पोइ सुभाणे तोखे बि न्याणी आहे अॼु जेकॾहिं परावन पुटनि जो सॼणो न थिए तोखे बि पंहिंजो पुटु आहे हफ्तो खन मस थींदो मुंहिंजो उस्ताद मोहतरम हरस मीर मोहम्मद मीरा कवारो दामत बरकात मुलालिया असांजे इलाइक़े में असांजे पाड़े में हिकिड़े प्रोग्राम जलसे ते आया साईं असां अची हिकिड़ा जमाती मिलिया साईं असां तव्हांजा जमाती आहियूं तव्हांजा वास्तेदार से असांजो मसइलो असांखे हल करे ॾियो साईं फरमाईंदा पुट ॿुधा कहिड़ो तव्हांजो मसइलो आहे जेकॾहिं नंढो मसइलो हुयो त मौली अब्दुल्ला तव्हांजे पाड़े में हो साईं वला सां वॾा तव्हां हो तव्हांखे था चऊं साईं तव्हां हल करे ॾियो साईं पुछा था कनि ॿुधायो त साईं कहिड़ो तव्हांजो मसइलो आहे चइसि असांजी पाण में ॾे वठि थियल असांजी पाण में ॾे वठि थियल थोड़नि ॻाल्हियुनि ते ॿिन्ही छोरनि ॿाराणी करे तलाक ॾेई छॾी आहे साईं ॿिन्ही न्याणियुनि खे 4-4 5-5 ॿार
घणा साईं बिनी 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 न्याणियुनि खे 4 4 5 5 ॿार आहिनि साईं बिनी छोकिरियुनि खे न को अबो आ न की अमाया न अबो बिनी छोकिरियुनि खे न को अबो आ न की अमाया अबो हुजे हा अबो हुजे हा त पाण पाले हा अम्मा जीजल हुजे हा न्याणीअ सां पई गन ॾिया अबो हुजे हा पटे सटे करे न्याणीअ खे बि पाले हा न्याणीअ जा बच्चा बि पाले हा हाणे अबो बि कोन्हे को अम्मा बि कोन्हे का ॿार पंहिंजा भेण जा बच्चा काथे पालींदा ॿाहिर पंहिंजा ई पुट बच्चा नथा पाले सघनि त इहे भेण जा बच्चा कीअं पालींदा के आहिनि चओ के आहिनि हया वारा लज वारा अखर वारा जेके पंहिंजे भेणनि खे चवंदा भेण जेकॾहिं उन ज़ालिम तोसां ज़ुल्म कयो आहे मां भाउ न आहियां मां तुंहिंजो अबो आहे जी अबे तोखे पालियो मुंहिंजो बि ईअं तोसां सिर लॻो आहिनि हिन धरतीअ ते धरती ख़ाली न आहे चओ धरती जीअं समुंड मशीह खां ख़ाली न आहे तीअं धरती इंसान खां ख़ाली न आहे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ओ नौजवानो मां तव्हांखे अर्ज़ करण आयो तव्हांजे तिन तलाक वारे लफ़्ज़नि में देरि न लॻी पर अॻिले जी ज़िंदगी तबाह थी वई साईं मीर मोहम्मद साहब फरमाइन पुट हिकड़ी तलाक चइसि न भला 2 तलाकूं न चइसि न चए घणियूं न चइसि 3 तलाकूं हाणे साईं न्याणियूं रोअनि थियूं त असां ॿाहिरनि जे दरनि ते केतिरो रहूं ऐं तव्हां सभु वॾा वेठा हो पुट पढ़ाइण वारा वेठा हो न्याणियूं पढ़ाइण वारा वेठा हो इहा शइ तव्हां सम्झो था जंहिंजो अबो अम्मा न हुजे जेका भेण पंहिंजे भाउ जे दर ते रहंदी हूंदी उनखे भाॼे जा मेणा सहणा पवंदा की न पवंदा मां हे लफ़्ज़ वाज़िह तौर चवंदो रहंदो आहियां तो वञ छोकिरे खे जॻह जेको वञण वारो हुजे जॻह छॾियो त वञे वञा मां ठीकु आहे थी विया को मसइलो कोन्हे उहो दवा न ॾियो साईं धैर्य त वञा कयो दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि माहे लफ़्ज़ वाज़िह वाइज़न में चवंदो रहंदो आहियां अॼो के माहौल जे हिसाब सां जेका वेचारी न्याणी पंहिंजे भाउ जे दरवाज़े ते ईंदी होॾे हिकिड़ी तलाक ॾिसी आई ॿुधी आई पर हिते घड़ीअ घड़ीअ वेचारीअ ते पई तलवार हलंदी थोड़ी घड़ी ॻाल्हि ते भाउ त वेचारो पंहिंजे कमकारनि सां हूंदो कॾहिं काथे हूंदो कॾहिं काथे हूंदो हो त वेचारो मज़दूरीअ सां हूंदो पर जेके भेण हुनजे भेण खे लफ़्ज़ ॿुधणा पवंदा मामूली ॻाल्हि ते भाॼी हुनखे हे लफ़्ज़ ज़रूरु चवंदी जेकॾहिं भली हुजे हा त तलाक छो मिलई हा अरे हाँ तो का तू कोरोना बीमार जालिम न वे तो न मजे तो छा के गाल अब वे रा पुत्र चुप करे वे रा सजो दरिया आज दा लगनो छा के प्रधान न तो दो जमीर हो दो सब वाजे के मां ए पुत्र आए न किया बाबा दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि यार तवज्जो कर तुझे साम्हूं मां पंहिंजूं बाटे दिल जूं ॻाल्हियूं अर्ज़ करण आयो आहे जंहिं वाइद ते वञूं था उते ताहूं थी मिलनि जंहिं वाइद ते वञूं था वेचारा अशी ॾाड़ीअ वारा रोई ताहूं था ॼण भला ॿुधायो मुस्लमान जे साम्हूं दिल जा
जा सूर न ॿुधायो त कंहिंखे ॿुधायो दिल जा दर्द न ॿुधायो त कंहिंखे ॿुधायो यार पाण में दुख सुख थोर बा मन कंहिंजे ज़हन में का ॻाल्हि वेहिजी वञे हुन बि खटियो असां बि खटियोसीं हाँ हुन बि खटियो असां बि उन वेचारी न्याणीअ खे घड़ीअ घड़ीअ हे लफ़्ज़ ॿुधणा पवंदा अहिड़ी भली हुजे हाँ पंहिंजो घर करे हाँ एड़ी भली हुजे हाँ तोखे तलाक न मिलई हाँ हाणे आई असांजे घर में रहण हाणे नौकरी करणी पवंदई हाणे नखरा कजाए त मां कम न कंदमि होॾे हिकिड़ी तलाक मिली नतीजो तॾहिं निकिरंदो आहे नतीजो ज़ाहिर हीअं थींदो आहे मजबूर थी करे वेचारी भाउ जे दर ते पाण खे फाहो ॾेई ख़ुदकुशी करे छॾींदी आहे खोड़ ॼाणनि कई वो भाव के भले जेके वो भेण वेचारी पई पंहिंजा आंड्रा अंदरों पई पंहिंजा ॻारींदी चवंदी आहे मां अधे के जो दाह ॾियां रहणो त हिते आहे पोइ हाणे जेकॾहिं अधे के दाह ॾियां वरी उहो भाॼीअ सां विड़े वरी साॻियो वेल बसि पोइ अंदर में पई पीड़ींदी पाण ख़तमु कंदी उतरे रहंदी वञे त काॾे वञे हा बाबा वेचारी वञे त अल्लाहु अकबर ओ वडड़ो मावा के अर्ज तो कई वना अल्लाह जो वासो तो यार हालात मटजी वया पांडे ज़हन में तवा जिद के कढी छड़ो पांडे सीनन मो तवा जिद के कढी छड़ो प्यार मोहब्बत एके बधिय में वडो मज़ो आ यार गाल खुलिया तो मां तो के एकड़े बिन वीडियन जी भी गाल बुधाई वाला वाह जो समझाने वाला वीडियो थी अल्लाहु अकबर एकड़ा ज़ाल मुर्स मुके वीडियो दिखायो ज़ाल मुर्स के गाल ते आहे त जो के माहौल जे लिहाज सां भरल ज़ाल मुर्स पान में तिखा मिठा थी विया कुछ लफ्ज मुर्स गालाया कुछ लफ्ज घरवारी गालाया ये जी जो वेचारो ड्यूटी ते हलियो वियो पोयो छोकरी देरी न कई पंहिंजे माउ ॾे फोन कई ओ मुठी अम्मा मूंखे गारियूं ॾेई वियो आहे हे अबे जे लाइ बि सबक़ु आहे अम्मा जे लाइ बि सबक़ु आहे पुट जे लाइ बि सबक़ु आहे त हुन छोकिरीअ जे लाइ बि सबक़ु आहे अम्मा ॾे जल्दी फोन थी करे उहा न्याणी अम्मा देरि न कर मूंखे हाणे जो हाणे वठणो छो त मूंखे दड़का बि ॾेई वियो आहे मूंखे घटि वधि बि ॻाल्हाए वियो आहे ऐं मूंखे चई वियो आहे त छड़ो मोटी अचां पोइ तुंहिंजो ख़ैरु कोन्हे को मूंखे चई वियो आहे त मां मोटी अचां न वधि तोसां मां बाद में कंदुमि अञा छोकिरीअ मस फोन कई त मानस बि अॻ में तयार हुई छोरी बि टरड़ी हुई पर मानस त अञा डबल टरड़ी हुई मानस जल्दी चयो त पुट तूं जल्दी सबुर हाणे जो हाणे पढ़े के मोकिलियां थी बस हिन घर में रहण जी ज़रूरत ई न आहे जॾहिं इज़त न आहे त छो रहे बस तूं सबुर लटा पर मर्द समझदार मर्दो समझदारो घरवारीअ खां फोन वठी करे चई हेॾे तॾे छा हकीकत आहे हकीकत पोइ ॿुधाईंदी मां वञ पाण वारी न्याणी तयार वेठी थी सामान खणाया चे मां वञा थो थोरो पुछणो त ॾे न पुछां त सयूं पंहिंजे धीअ पुट खां त हकीकत छा आहे जीअं जो धीअ खां पुछो कयईं त न्याणी रोअण में शुरू थी वई बाबा जल्दी कर देर न करे हिन जाइ ते हिकिड़ो सेकंड बि नथी रहणु चाहियां हिते मुंहिंजी ज़िंदगी अज़ाब में आहे मूंखे घटि वधि ॻाल्हायो आहे अबो तो पुछो करे भला छड़ो हुन ॻाल्हायो आहे या तूं बि ॻाल्हायो आहे धीअ चवेसी बाबा ॻाल्हि सिधी आहे हुन हिकु ॿुधायो त मां बि सुठी ॿुधाईंदीमांसि हुन जे करे हिकु ॿुधायो त मां बि हाँ मां भी सुठी ॿुधाई थी मां चे पुट को फैसलो भी त करे छॾियो थी वरी टपड़ भी तूं ॿधी वेठी आहे दादो चवे समझाणी आहे वॾी पुट तूं त घरवारी हुई फैसलो त तो करे छॾियो आहे जेकॾहिं मुड़ुस तोखे ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाए न तूं बि चवे थी मां बि 4-5 लफ़्ज़ ॻाल्हाया थी मांसि अबो तो चवे पुट ठीक है भला तुझी माउ जी भी जिद आहे मां तोखे वठण तो अचां पर मुंहिंजूं 2-3 ॻाल्हियूं थी जे अबू ॿुधा तूं छा थी चवणु चाहे अबू ॿुधा तूं छा थो चवणु चाहे ऐं मां तोखे छा थी चवणु चाहियां अबो तो चवे भला जेके इहे ॿार अथई
छो त हाणे यो मुर्स तुझो दुश्मन मां वठी तो अचां पर दुश्मन जा ॿार तूं पाण सां न खणंदीअ पुट जैसा तू सेकंड भी रही नथी सके जंहिंजे घर में त इहो दुश्मन आहे न पोइ इन दुश्मन जा पाण ॿार न खणंदासीं धीअ चवे थी अब्बा ॿारनि को सवा त मां न ईंदीमांइ छा थो चई ओ मुंहिंजा अब्बा ॿारनि को सवा त मां को न ईंदीमांइ पुट ॿार कंहिंजा चबा ॿार उन जान पर ॼणिया मान सूर मां खाधा चे भले ॼणिया तो सूर तो खाधा पर तुंहिंजा ॿार हुन खे ॼाराईंदी दुश्मन जा ॿार पुट छो खणो अबो तो चवेसि भला ॿी ॻाल्हि मुंहिंजी हीअ थी भला बिल फर्द मां तोखे रुसाए भी अचां वठी भी अचां हिन जाइ ते भी तोखे पाचरायां भला हिकिड़ो मिंट चई सोचूं था जेकॾहिं तोखे मां तलाक भी वठाए ॾियां इद्दत जे गुज़रण खां बाद में भला वरी तोखे मां कंहिं जाइ ते पढ़ायां पोइ मूंखे ज़मानत ॾे जंहिंसां पढ़ाईंदो मां त उहे वरी तोखे कॾहिं लफ़्ज़ भी न ॻाल्हाईंदो इनको तलाक वठ रहा है ठीक है हलो ॿार भी खणी अचां ॿारनि जा जुदा जहिड़ा थींदा भला इन खां शिनराए जो ॿिए हंधि पढ़ाया तूं ज़मानत ॾे त उहो मूंखे कॾहिं बि घटि वधि न ॻाल्हाईंदो त पोइ त सही आहे चे बाबा मर्द आहे मुड़ुस आहे ॻाल्हाए त उहो बि सघे थो जेकॾहिं उन जो ॻाल्हाइण वरी बि सहण जे लाइ तयारु आहे त हे बि त तुंहिंजे निकाह में आहे पुट हे भी तुझो निकाह वारो आ ओ पुट तू त भले अबे जी न्याणिया लौड में मां वाज़िब करण तो चाहियां छो त मोबाइल भी भर बिया त लौड जो आवाज भी अलाए काथे पहुचंदो आ समझो था लाउड जो आवाज भी दुनिया में अलाए काथे काथे पर मोबाइल त अलाए काथे काथे पहुचे थी न मां पंहिंजे भाइरनि खे बि अर्ज़ु करण आयो आहियां त भेनरुनि खे बि अर्ज़ु करण आयो आहियां अल्लाहु अकबर अब्बो थो चवे पुट तूं त भले अबे जी न्याणिया मां त कॾहिं बि पंहिंजे औलाद खे रुसाइण जे लाइ कोन परचाए कोन पढ़ायो आहे ओ मुंहिंजी न्याणी तूं छा थी चवे न्याणी बि समझदार ही न्याणी चुप थी वई अब्बो तो चवेसि भला मां 5 ॻाल्हियूं थो चवां उन 5 ॻाल्हियुनि ते शाम अमल कजाए पोइ राति मां तोखे वठण ईंदोमांइ माहौल त थधो क्या न छा थो चवे माहौल त घरवारीअ ॾिठो त मोहारी त सॼी मिशिनी नाकाम वई हिन मोहारे मोए त सहारो घुमाए छॾियो अॻे चवंदा हो मां हिनखे खुड़ीअ में अकुल आहे पुराणो दौर इहो हो न खुड़ी वई हाणे निरड़ में अकुल थी मथां भुल हुजे का जावा हाणे खुड़ीअ वारो दौर वई हाणे थई निरड़ में अकुल सोचे सम्झे हलजाए ॿ थी हे अखियूं हिकु थी उहा खे 3 अखियूं थई ओ मुंहिंजी न्याणी मां तोखे 5 ॻाल्हियूं तो सम्झायां इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कंदीअ त तुंहिंजो घर न रहंदो न्याणी चवे थी जी अब्बा जीअं तूं चवे भला मां उहे कयां पुट पहिरियों कमु हे कजाए हाणे तुंहिंजो मुड़ुस नाराज़ थी वियो आहे कावड़जी वियो आहे शाम जे टाइम ते जीअं जो तुंहिंजो मुड़ुस मोटी अचे जीअं जो बेल वॼाए हारून वॼाए दरवाज़ो खोल जाए त खिली मुर्गी खोल जाए जीअं जो दरवाज़ो खोले न हारून बेल शहरम दवा बेल थींदा जीअं जो बेल वॼाए ऐं तूं दरवाज़ो खोले त किने मुंहं सां न हो अलाए कहिड़े तकलीफ़ुनि में आयो अलाए ऑफिसनि में अलाए रस्ते में कहिड़ा सफ़र कहिड़ा ॾुख काटियूं आयो इहा त तव्हांजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे मां हिनखे त ख़बर ई कोन्हे त ॿार असांजे मर्दनि सां छा हाल आहे जेको पाण सां ॿार हशर हालत आहे ग़रीब हारी मिसकीन मज़दूर सां जेकॾहिं इहा ॻाल्हि हुननि खे ख़बर पए त छा चवनि ॿार त हेठि कंदो कंदो हुजे छड़ो मुंहिंजे लाइ शींहुं लॻो पियो आहे इन करे इहा ॿाहिरी ॻाल्हि अंदरि ॿुधाइणी न आहे सिधी सम्झो था न हा सभु सियाणा हो ओ मुंहिंजी न्याणी पहिरियों कमु हे कजाए जीअं जो दरवाज़ो खोले त मुर्गी दरवाज़ो खोल जाए ॿियो कमु हे कजाए जीअं जो तुंहिंजो मुड़ुस वेहे
जल्दी चौपल खणी दी जाए जे जाए बूट लाए चौपल खणी आया ट्रियो कम है गजाए ट्रियो कम है गजाए जल्दी पानी भरे अच जाए रस्ते मता तकलीफ है पानी पी चौथो कम है गजाए जल्दी जजा हथ मुंह धो मां मानी तुझे लाए गरम पचाए रखिया पंजो कम पुट जरे मानी भी खादे न तो बाहू बदी चजासी त सुबह मुको लफ्ज निकली वया मां भी चरिया में मां भी इंसान हुआ खता जो घर हुआ तिखा मिठा लफ्ज निकली वया मुके माफ कर पुट ये पंज तू कम कजाए पो वरी मां रात इंदो मां तो के वठण जेकरे अन्या भी माहौल न ठयो त घर वारी में सिका जी मुझे दिए के केड़ा तो सबक सिखारे जे तू भली सबक बंद कर शाम ताई खुदा के मन लाल के जे तू पांजा शाम ताई सबक बंद कर मोरो सबक सोमानी ते दिसौदा अला कंदो अग में मामलो ठही विंदो माई जा मेणा मानी न तो खराए सके न दिए के बिन मान लो घुटी वेंदन हो तो वरी पासो ही हो ठदियो न एडे न तो वना सियारो आ छाता समझो हर को खामा गाए न सुठो भी न थवा हवा की हर बार जेड़े मारो पासो ही खत्म बाहुन वारी वाट तू भी खुश मां भी अल्लाहु अकबर जिए जो मचा जेते मते यार टूटिया तो मोटी आयो हुन जो हारू न वजाई बेल वजायो घर वारी जिए जो दरवाजो खोलियो हुन दे दिसंदी वई मुरकंदी वई घर वारी मुर्की दिनो तो हुन यार जो कंदो हेठ थियो हुन जो वना शाम वारी किस्त जेड़े जी त पई पर हेडे त किस्ती भी थी वया मां जो धड़का दइयो में माया जी जो खिली करे दरवाजो खोलियो यार जो कंदो हेठ थियो वरी जी जो अची वेठो घर वारी चौपल खणी दिनी जे बूट लाए ऑफिस मु आयो आ चौपल पाए इन जे बिनाई ते सूरत हाली मटा है ते इमरान वारो यूटर्न ना क्या है ते इमरान वारो यूटर्न ना वरी जल्दी घर वारी चवेस थी पई चौपल भी उन खणी न सुन का बाद में पानी भरे आई जे पानी भी यार पीतो पर सोचे तो पियो त पोयो सजो कम कए ठायो आ अब साल के मुर्स जो नालो ईंदो आ पर बई चवंदान त छड़ो को विच में चई विझे त ठहू न जावा पुट पीउ भी हर बरो पुट के चंदो तू भी मां ते जिद्दी रो वियो आवाज आ चंदो कुछ जिद्दी भी गालाया सफा उर्दू भी सुठी ना है हर बरो लाल के दिसी पुट के चंदो माने वांगुरु जिद्दी रो वो भी चंदे हर बरो पुट के चंदी तू त सफा पिणे ते वियो हाणे बईए छोरो कादे वने छोरो मां ते वने छोरो पीउ ते वने हां छोरो कादे त वने न पर जकने छोरो कारो तो मानस जाच सफा पीउ ते न कोई हवाई होदो न तो वना आइडियो दे भाई इमड़े थोड़ो ब्रेक जो लगी वता मां समझा तो आगे भी सब हर बता जे सूरन के उछलाया न थो हमरा देरी न कई सोचण में शुरू थियो तेरे सूरत हाल सजी बिया जिया जो घर वारी चवेस थी हाथ मुंह धोया चौपल बिजने से पानी बिजने हाथ मुंह धोया मां तुझे लाए ताजी गरम मानी भी पचाइया न मानी खाधी पो जाल बाऊ बदी पी रहे जे मुखों सुबह कमी कोताई थी वई माफ कर हुन जो बाऊ बदन हुन भी पार शुरू किया हो तो ओए आ तो हो खुदा करे पोयो खैर हुजे हाँ वो तो चौंदो तो खुदा करे खैरा जे सिर जो खैर हुजे हाँ वाह माये जी जो वेचारी बाऊ बदियो धो यार रोण में शुरू थियो उन टेम ते माओ के भी टेम यादो उन टेम ते माओ जी भी धीअ दे फोन आई मानस के भी इंतजार हो जी इमरान वाले पैसन जो इंतजार होता अब आई हाने तो बुधौं था 15,000 क्या बाबा बुधौं था
वरी हिकिड़ा नवा फार्म भरण वारा निकिता आहिनि हो बेवान खां बि वठनि था चे 100 रुपयो ॾियो फार्म भरियूं था तव्हांजे 25,000 ईंदा हाणे जेकॾहिं हिकु बेवा खां जेकॾहिं तव्हांजे नंढे तारीख़ जा 400-500 घर ॿधूं हिकु घर जो हिकु फार्म भरनि त घड़ीअ में घणा ठाहे विया तव्हांखे त मिलनि न मिलनि हुननि खे त 100 ख़ुदा जो माण्हू बि रोज़ नयूं नयूं हराम पाई सोचनि था हाँ माण्हुनि मां इहा सोचींदी 100 रुपयो मुठ से वियो ॿिया त पैसा बचा उहो त मिलनि ई न तॾहिं हाँ उन त सोची 25,000 मिलिया त नंढे छोरे जो मां तोड़ करे ईंदुमि कुझु मूड़ो थींदो कर्ज़ बि लही वेंदो सब में हो छोरो बि तोड़ाए वई लटा बि वठी वई हल भेण घड़ीअ में सब फैसला अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर उन टाइम ते अम्मा जो फोन आयो सो मुंहिंजी न्याणी भला देख पर अबो तुझे इंतजार में बैठो हाणे सागी न्याणी आ पंहिंजे माउ खे दब थी पटे तमा वाह जो मुंहिंजी सजण हुई जेकॾहिं तुझे चवण ते लॻा त पोइ वाह जो मुंहिंजो बि घर थिए हाणे माण्हू खे बि चए ओ मुझे अम्मा वाह जो मुझी सजन हुई जेकॾहिं तुझे चवण ते हला त वाह जो मुंहिंजो घर थिए चवे थी अल्लाह हयाती रे मुंहिंजे अबे खे रब खुश करे मुंहिंजे अबे खे मां भी दिल में सोचो मां भी पंहिंजे लिहाज़ सां सोचो अबे जे लफ़्ज़नि मुंहिंजो घर भी ठाहियो आहे त ज़िंदगी भी ठाहे छॾी आहे ये जो अब्बा थी वञनि त वॾा थियनि ई न हाँ असां त हर भरो निकाह में शर्त लिखाईंदा आहियूं न रुसाए आयो माए त पोइ 25,000 महीनो ख़र्चो हाणे इहो शर्त ईअं यादि हूंदो जीअं कुल वाला यादि हूंदा पाण टिप न कमाईंदो 25,000 धीअ वारो ख़र्चु त छा अल्लाह से चलो मुसलमान के समझ नथी बराबर मजाक अब आई आहे न 20-25,000 ऐं वरी जेकॾहिं डिलीवरी जा लिख रहे जे 50,000 पाण त वरी बि बचा सदाम हाणे शहर त नथो रहे बोले सदाम शहर में तो रहे मता उन सां पाण बाराड़ी वारनि जो खाए पर ॿार हिते रहिजाए बाराड़ी जो ख़र्चो थोरो आहे साल में कम थी थो वञे वरी लिख रहे हैं डिलीवरी जो खर्च 50,000 भले वही ईरानी सरकारी में 5,000 दे पर है 50 दे ही दे वो जरे 50,000 भईंदो त को मोट ते सोचदो जेकर पुट मां जणे हां त वो सूरत न थिया हां अल्लाह सही शला सा समूरन मुसलमान के सही मुसलमान बनाए ओ मुसलमान हो यार मुते मानू कावड़ भी कंदान मौलवी गालाए तो पियो बुधायो भला मां कैसा गालियूं क्यों हाने चंद ॾींहंनि जी मां हिकिड़ी ॻाल्हि तो बुधाया हिकिड़े गोठड़े में मां वाइज़ ते वयुमि 3 परीअ खां पोइ ऐलान कयो त मौलाना अब्दुल्ला अब्बासी जो मगरिब खां बाद में बयान थींदो ऐलान करे आप साहब जे हिकिड़ो न्यापो आयो आप साहब वयो तकड़ो पर मोटी आयो त ॾिठ में त हाफ़िज़ जी जंग हले न मां समझी अब सब खैर त हासे को मसलो कोने मजो तुझो मुंह बुधाए तो पे तो वडो को मसलो आ जैसे गाल सिधी बुधाए मजो बुधाए जैसे असा जे गोठ में असा सबई हारियूं कुड़मियूं असा जे गोठ में ब भायर ने जेके जमींदार ने जिन जे जमीन ते असा बैठा हूं ओ मुके घुराए करे चयो त यो केड़ो मोड़ साहब जेको वाइज कंदो चे जो मोड़ अब्दुल्ला अब्बासी खैरपुर वारो चढ़े इन जा अग भी ते वाइज थी विया ने हाने वन अब्बासी के दिल वनी त असा जे गोठ में न शराब ते वाइज करे न व्याज ते वाइज करे न जिना ते वाइज करे छो त वो ट्रई शयूं जमींदार डाडा मां हाफ़िज़ के जो मजो ठीक है वडेरन त न्यापो कयो त व्याज ते भी वाइज न कजाए शराब ते भी वाइज न कजाए जिना ते भी वाइज न कजाए तू बुधाए तो में दम केतरो आ हां छे जे के वाइज कंदो तो को सुबह में टपड़ वेड़ींदो बस को तो कुछ भी कोनी मां तो यार वाला रब में तवक्कलु न कुरान मिलियो आ तू भरवसो त कर हुआं खणी मां जो मौजू सोचे हाने मौजू ई हुआ मता वडेरो सोचे त मौलवी असा को ड्रिजी विया असा को जिन्न भी तंग है वरी केर हां असा को जिन्न भी तंग त खुदा करे को मुला मोह न पयो वरी हिरन वडेरा की मां जो केड़ी फिटी तो खुदा जेको मुखो चवरायो हुंदो ता समझो था
खुदा जेको भी मुखो चवरायो होंदो ओ बेडी ते मुझे हाफिज को पुछा के न गोटे जमीन ते आ कि न मस्जिद में आ हाफिज दे खबर जे अल्हम्दुलिल्लाह अन्या को कुछ भी ना आयो आ जो हाने जिन गोठन में वणो पुछा के ता जो वडेरो केड़ो आ उनके चतो वायदो मा शादी के मन हाने वडेरन को लिखरायो वायदो पो के पो हेट्री सी छो पड़ियो बिल्कुल हां वा वो तो 3 सी पर न पढ़ो न पो त मानू लिखी जन पर अल्लाह जे जो कसम अल्लाह जे जो कसम उस्तादन वेचारन सबक यो पढ़ायो आ जेसनी जेरो रहबो हक सच जा जुमला चइबा हां अल्लाह जे जो कसम मा तनकीद न कंदो आ के घट समझी करे न चंदो आ तवा सबई भला तवा सबई मोतबर मुअज्जज मुखे पाजे गुनाहन जी खबर आ मुजो वार वार गुनाह को खाली न होदो मा रब जे जो कसम खणी चवा थी सके तो मा समूरन को वधिक ऐबदार हो जा पर हे एक बेसा इन जे करे गालियो कंदा मन कह जे ज़हन में वेहजे के जो घर ठहे त इन को वधिक भी को सवाब आहे हां ओ मुसलमानो माइक्रो न्याने जे पी माओ के भी मिसाल दिनो त न्याने जे ला भी मिसाल दिनो छोकरे वारन जे ला भी मिसाल दिनो यार बियो भी मा तो के एकड़ा मिसाल बुधायो वना पो मा पंजे मा में ज़ैनुल आबिदीन वारी जेका गाल खई माए पर हाला जे लिहाज़ सा एकड़ो जो मिसाल आयो त मा उन जे लिहाज़ सा तो के बुधायन बियो वरी मके एकड़ो वीडियो देखारियो पुत्र वारा बई पियो माओ न न्याणी वारे पियो माओ जे घर आया न त दुनिया में त जे जो पुटवा जे के पुत्र ने उहे त मस्ती में चवन त असा जो छोकरो असा के पुत्र असा के देण वाला खोड़ असा के मानू एला वई चंदा न न्याण वारन गरीबन के दे त दे न त असा के जग एला तो करई ए त असा अल्लाह की तुजे ला चऊं था त पंजो आ ये तीर ना ये जहर ना ये गोलियों नहन मता कहे गरीब जे ज़बान दिल मो को लफ्ज़ निकरी वने मता फखर पूरो ही न छोकरे जा पियो माओ न छोकरे जे पियो माओ दे आया लफ्ज़ केड़ा था चवन बाऊ बधी करे उन छोकरे जो पियो माओ न छोकरे जो पियो माओ छोकरी जे पियो माओ के ता चवन अल्लाह जो वास्तो तव कर्ज खणी धीअ के डाज न दीजो वडी गाल पुट वारा दाजन अल्लाह जो वास्तो तव धीअ के कर्ज खणी डाज न दीजो व्याज खणी डाज न दीजो छो त असा के तवा जो सामान न खपे असा के तवा जी सदोरी धीअ खपे जेतरा लटा दई सगोस घरों दरों जोस थाव दई सगोस घरों दरों जोस तवा ते फर्ज ना है त कर्ज खणी जो जेका तहा के कर्ज में बोड़े असा वटी दी हुआ असा के भी बोड़ी दी असा के कर्ज वारी धी न खपे असा के घर संभालने वारी धी खपे अब मां तोखो तो पुछा क्या अज जेकने ई पुट वारा थियण त गरीब जा मसला हल थींदा कि न जे अवल त बुधाए त धीअ के डांज शादी दे अवल त बुधाए त काबीनो शादी दे फर्नीचर शादी दे और इते तो को जमींदार